गोभी जी सब्ज़ी घणे क़दुरु नंढे ॿारनि खे घटि वणंदी आहे। इहो ई सबबु आहे त केतिरनि ई घरनि में गोभीअ जी भाॼी ॿारनि जे ज़िद ऐं न खाइण जे करे नाहे पचंदी। पर ॿियनि सब्जियुनि जियां गोभीअ जा बि सिहत लाइ हैरान कंदड़ फ़ाइदा आहिनि, जन बाबति कॾहिं कंहिं सोचियो बि न हूंदो। गोभी जे गुल में खुराक जूं समूरियूं शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। उन्हनि खां सवाइ उन में विटामिन सी, विटामिन के, विटामिन B6 ऐं फोलेट पिणु जजे मिक़दार में हुजनि थियूं, जंहिंजे करे इहा मुदाफ़ियती निज़ाम, हॾियुनि जी सिहत ऐं जिस्म जी गॾियल सिहत लाइ अहम किरदार अदा करे थी। चेल्हि जी चर्बी घटाइण जे लाइ गोभी गुल जहिड़ो को ॿियो इलाज नथो थी सघे। गोभीअ में कैलोरीज़ जो मिक़दार तमामु घटि, जॾहिं त फाइबर तमामु घणे मिक़दार में हूंदी आहे, जेका तव्हांखे बिना कंहिं कमज़ोरीअ जे मुकमल ऐं मुतमइन महसूस कराईंदड़ सब्ज़ी आहे। गोभीअ में सल्फोराफेन नाले मुरकिब कैंसर जी रोकथाम लाइ बहितरीन साबित थींदो आहे। इहो एंजाइम्स खे तेज़ करे थो, जेके जिस्म जे नुक़सानकार ज़हरीले मादनि खे ख़त्म करण ऐं कैंसर जे ख़तरनि खे घटाइण में मददगार साबित थियनि था। गोभी पोटाशियम ऐं फाइबर मुहैया करे दिलि जी सिहत खे बि बहितर बणाईंदी आहे। इन सां गॾु ब्लड प्रेशर ऐं कोलेस्ट्रोल जी सतह खे ज़ाब्ते में आणण लाइ बि वॾी मददगार साबित थिए थी। गोभीअ में मौजूदु फाइबर सिहतमंद आंडनि जे लाइ बहितरीन साबित थिए थो, जंहिंजे करे इहा हाज़मे वारे निज़ाम खे बि बहितर कंदी आहे। एंटीऑक्सीडेंट्स हुजण करे गोभी ऑक्सीडेटिव दबाव सां मुक़ाबिलो करण, मौज़ी बीमारियुनि जे ख़तरे खे घटाइण ऐं चमड़ीअ खे जवान रखण लाइ इंतिहाई काराइती हूंदी आहे। गोभी में कोलेन नाले हिक ग़ज़ाइयत हूंदी आहे, जेका दिमाग़ जी वाध वेझ ऐं अमली कारकर्दगीअ खे बहितर बणाए थी। गोभी खे खुराक जो हिसो बणाइण सां याददाश्त बहितर करण सां गॾु इल्मी सलाहियतुनि में वाधारो करे सघिजे थो। गोभी खाइण सां मली बि थींदी आहे, उन करे एलर्जी वारे माण्हुनि ऐं कुझु इन्फेक्शन्स में मुब्तला माण्हुनि खे आर्ज़ी तौर ते गोभी खाइण खां पासो करणु घुर्जे।